जितो थी ज़रूरत उन हाफ़िज़ थी ज़रूरत राजा या मां अचा ये वीआईपी प्लस स्टेशन तो भी को हिकु दोस्त अचे उन की कोठण कचहरी कयो इन तारीख़ खे अॻिते वधाए वञिणो आहे ईअं न चओ त माण्हू सुभाणे तव्हां हीअ त नौजवान खे शाबस आहे व्हाट्सएप ग्रुप में आहिनि इन ते अचनि था या असांजे ज़ाती वास्ते में आहिनि हिकु वेठल दोस्त हिक ॿिए वास्ते में कहिड़े बि रिश्ते में बसि आहियूं असां के दोस्त पुराणो तंदीम कमु कयो आहे के दोस्त सुभाणे नौजवान खे टियों ॾींहुं पाण पाण फंदो ॿुधायो सजा हुन वठी आया सजा था असां सॼी टीम खे बि ठाहियूं था उन करे असां इहो था चऊं त हिन वक़्तु वीआईपी जेकॾहिं इशू निकितो पियो आहे त जेके रहियल ॻोठनि जंहिंजो मां पहिरें जर्मन सोसाइटी आहे ॻाल्हायो आहे थिए या न थिए पर नानीअ त कयूं न हाणे हिते जो सोसाइटी मुंहिंजो स्टूडेंट आहे इस्लामाबाद वेठो आहे फेसबुक ते मूंखे चई तव्हांजो मोबाइल सोसाइटी खे नज़र छो था कयो वकील नज़र करे ॿ टे कुड़ी नंबर मोकिलिया ते एड कयो मां एड कयो ऐं ॿियो सुधीर असांजो दोस्त आहे उन्ही छोकिरे ॿ टे नंबर शेयर कया सोसाइटी आहे उन करे उहो ग्रुप में त अचनि न उन करे माण्हुनि खे मयार ॾियण जे बजाए न ॾियणु घुरिजे असां ज़िम्मेवार आहियूं हिकिड़े हिसाब असां नुमाइंदा जेकी बि आहियूं एक्शन कमेटी जा 11 दोस्त बाक़ाइदा मूंखे त इंतिहाई घणी ख़ुशी थी ॻाल्हाए ॿुधायो असां 11 दोस्त मीटिंग में आहिनि यार कंहिंखे ख़बर न आहे उहो जेका असां तव्हां हिकु माना असां ॿी मीटिंग कई आहे न माना थी घणी मीटिंग कई मां 4 मिंट करे आऊं हा बिल्कुलु त असां मुस्तक़िल मीटिंग कयूं था सोचूं था ऐसे अलॻि ग्रुप छड़ो मीटिंग न करणी न ॿी खे तव्हां खे ॿुधायो दोस्तनि खे ख़बर हुजे हिकिड़ो ग्रुप तव्हांजो आहे जंहिंमें अवां सभु असां आहियूं ऐं ॿियो असांजो एशियन कमेटी ग्रुप सिर्फ़ु 11 मेंबर को ॿियो मेंबर न आहे उते असां काफ़ी सलाह कंदाऊं हीअ शयूं हीअ करियूं पोइ हिन ग्रुप में काफ़ी शयूं जेके असां उते डिस्कस कंदाऊं तव्हां ॾेई ॾेई ईअं हिकिड़ो आइडिया अचे थो जेको मजलिस जीअं अचे थो वधाइजे त वीआरपी प्लस एक्शन कमेटी हिकिड़ो ग्रुप थिए जेको वरी अवामी ग्रुप आहे उन में भले जेकॾहिं वीआरपी रहनि त ठीकु आहे अञा टेक्निकल शयूं छो त कुझु जॾहिं वीआरपी जनरल जो ग्रुप आहे असां चयो अवामी ग्रुप रोड बजाए तरी इन में हर क़िस्म जा माण्हू आहिनि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके हितां जा आहिनि रहनि ॿार था कानून नंढा ॿ टे दोस्त ॿिया आहिनि जेके रहनि था उहे असांजे लाइ बि माना फ़ाइदेमंद आहिनि पर बहितर इहो आहे त हिनखे